कामयाबी के 1 साल का जश्न। खबर शामिल कंदासीं। अकबर दिलवाणी की रिपोर्ट मुताबिक़ सैयद अदनान शाह मीडिया अॻियां दाहींदे चयो त मकली शाह लतीफ़ कॉलोनी ॻोठ अली मोहम्मद दर्स में रहां थो, जिते मुंहिंजी जॻह जो कमु हली रहियो आहे। मुंहिंजी फैमिली ॿिए हंधि रहे पई, उन करे राति जो घर बंदि हूंदो आहे। 25 अक्टूबर ते राति जो 1 बजे चोर दरवाज़ो टोड़े हिकु सोलर प्लेट, 3 बैटरियूं, गैस सिलेंडर, सोलर तार जा 2 कॉइल, स्टेबलाइज़र, एयर कंडीशन चोरी करे विया ऐं सुबुह जो आउं थाणे ते वियुसि, एनसी बि दाख़िल करायमि, पर को बि अमल न थियो। उन खां पोइ एसएसपी ऑफिस में वियुसि, जिते रीडर अब्दुर्रहीम चौकियो मिलियो, जंहिं वारो बि मूंखे मकली थाणे ते मोकिलियो ऐं पुलिस कंहिं बि कुझु बि न कयो। उन जो नतीजो इहो निकितो त 2 ॾींहंनि खां पोइ वरी मुंहिंजे घर में दाख़िल थी 2 बैटरियूं, 1 फ्रिज जो स्टेबलाइज़र, छित जो पखो चोर चोरी करे खणी विया। उन जी बि रिपोर्ट मकली थाणे ते दाख़िल कराई, जंहिंजो अॼु ॾींहं ताईं कुझु बि न थियो आहे। ऐं ॿियो भेरो मकली पुलिस थाणे ते वियुसि त मकली थाणे ते मुक़ररु वॾे मुंशी मूंसां बदतमीज़ी करे दड़का ॾेई चयईं त असीं तव्हांजा चोर न आहियूं जो तव्हां हर हिते अचो था, अव्हां पाण वञी जांच कयो। उन खां पोइ आउं ऐवान साफ़ ठटो आयो आहियां। आउं IG सिंध, DIG हैदराबाद, SSP ठटो खे अपील थो करियां त मुंहिंजी मदद कई वञे ऐं मुंहिंजी चोरी थियल सामान वापसि करायो।